हुकुमराननि जी नाराज़गी माई फुट हुकुमराननि खे चवां थो पंहिंजो क़िबलो दुरुस्त कर। रयाम खान बि मैदान ते अची वई आहे ऐं हुन सिंध जो दौरो कयो आहे। हुनजी हैसियत कहिड़ी आहे जेको आहे सिंध सां छा वञे माईअ जो। तव्हांखे केॾो फॉर ग्रांटेड था वठनि, केॾो तव्हांखे लाइटली था वठनि। रेहाम खान चए थी मां सिंधियुनि जी क़यादत कंदुमि। केॾो तव्हांखे लाइट था वठनि, केॾो तव्हांखे हल्को था वठनि। जीअं यादि रखजांइ अब्दुल कादिर, ॾिसजांइ तूं वॾो इनकलाब अचण वारो आहे। जी नाज़रीन, असां लाड़काणे जे सीनियर वकील ऐं हाई कोर्ट बार एसोसिएशन लाड़काणे जे सदर अतहर अब्बास सोलंकी सां गॾु आहियूं ऐं जेके कैनाल ठाहिया पिया वञनि उन्हनि जी जेका चिणग जेका ॿारी शुरूआत में उहा अतहर अब्बास सोलंकी ॿारी। अॼु असां उन सां गॾु आहियूं, उनखां मालूम कयूं था त अतहर साहिब ई ॼाण वारा ॼाणनि था त हाणे तव्हां वरी उहा ॿीहर तहरीक शुरू कई आहे त उनखे तव्हां वरी गरमाए सघंदव। ॾिसो, हर शइ जो पंहिंजो पंहिंजो टाइम हूंदो आहे। त मूंखे इहो एग्ज़ैक्टली नथो चई सघां त उहो जोश ईंदो क़ौम में न ईंदो। उन वक़्तु क़ौम पूरे जोश में हुई ऐं पंहिंजी पीक ते हुई। सिंध जी तारीख़ जी वॾे में वॾी तहरीक हुई। मां त चवां थो MRD खां बि वॾी तहरीक हुई। त जेकॾहिं सिंधी क़ौम जो जेको जोश जेकॾहिं उनखे सही लीडरशिप मिली वई त इनशा ताला तहरीक गरमाइजी सघे थी। डिपेंड करे थो अवाम ते, डिपेंड करे थो क़ौम ते। वकील जेके आहिनि उहे नज़र नथा अचनि ऐं वकील हाणे जेको मंज़र नज़र अचे थो त वकील जेके आहिनि तहरीक में रुकावट बणिजण जे जहिड़ा इहा मंज़र नज़र अचनि था त उन्हनि खे तव्हां कीअं जेको आहे फेस कंदव, उन्हनि सां कीअं मुंहुं ॾींदव? रुकावट त मां न चवंदुमि त वकील रुकावट बणिजण जी कंहिं पोज़ीशन में आहिनि। न वरी वकीलनि खे एतिरी हिमत थींदी त को सिंध जे कंहिं बि मामले ते उहो रुकावट बणिजनि। एतिरो अफोर्ड नथा करे सघनि वकील, चाहे केॾो बि ताक़तवर माण्हू हुजे। बाक़ी रिफ्ट आहे, स्प्लिट आहे ऐं उन जो हिकिड़ो सबबु इहो बि आहे त असां एक्चुअली बुनियादी तरह तव्हांखे त ख़बर आहे जॾहिं असां लाड़काणे मां शुरू कयोसीं त असांजा 4 मुतालबा हुया। हिकिड़ो त जेको सिंध दरिया ते कैनाल्स, कॉर्पोरेट फार्मिंग, शमी आइनी तरमीम, पीका एक्ट। कराची खां जेके दोस्त आया जिन बबल में धरनो हुयो, जिन उनखे लीड कयो त कराची बार मां आमिर नवाज़ हुयो ऐं सिंध हाई कोर्ट बार कराची खां सरफराज़ मेहतलो साहब हो। हू ॿिनि शयुनि ते मुतफ़िक़ थी आया। छो त सरफराज़ मेहतलो साहब जंहिं ग्रुप सां सुप्रीम कोर्ट जे इंडिपेंडेंट ग्रुप सां वास्तो आहे, उहे शमी आइनी तरमीम ऐं पीका एक्ट जे हक़ में आहिनि, उहे उनजे ख़िलाफ़ु न आहिनि। पोइ हुननि पाण में तइ कयो त ॿिनि ते असां मुतफ़िक़ आहियूं, 2 असां इशू खणी हलूं था, कैनाल्स ऐं कॉर्पोरेट फार्मिंग। उहे 2 इशू खणी आया। कैनाल जो नोटिफिकेशन थियो, वक़्ती तरह ॿिए इशू खे छॾे हू उथी हलिया विया। हाणे सरफराज़ मेहतले साहब वारा असांजा न आहिनि। सरफराज़ मेहतलो हाणे बि चवे थो त जेकॾहिं सिर्फ़ु कॉर्पोरेट फार्मिंग जो तव्हां इशू खणी हलो त असां तव्हां सां गॾु आहियूं। ऐं मां बि दोस्तनि खे इहो चवां थो त बाबा तव्हां हाली कॉर्पोरेट फार्मिंग ते कंसंट्रेट कयो। सरफराज़ मेहतले साहब वारा जेके ॿिया सभु दोस्त आहिनि उन्हनि सभिनी खे गॾे हलो। उन खां पोइ जेके सरफराज़ मेहतले साहब न बीहनि त तव्हां शमी आइनी तरमीम में तव्हां सॼे पाकिस्तान जे लॉयर्स खे गॾु करे, हीअ त ॾिसो न प्योर सिंध जो मसइलो कॉर्पोरेट फार्मिंग ऐं कैनाल्स। पोइ बाक़ी शमी आइनी तरमीम ऐं पीका एक्ट तव्हां बलोचिस्तान खे गॾायो, KP खे गॾायो, पंजाब खे गॾायो, इस्लामाबाद खे गॾायो, तव्हां तहरीक हलायो। हाली कॉर्पोरेट फार्मिंग ते अचो 1 पॉइंट ते तव्हां सरफराज़ मेहतले साहबनि खे गॾु खणी आयो। पर असांजा कुझु दोस्त शायदि उहे बि नथा चाहिनि त हीउ मसइलो हल थिए। रिफ्ट आहे बिल्कुलु। जेका शइ तव्हां महसूसु कयो था, मां बि साॻी शइ महसूसु कयां थो। मूंखे बि लॻे थो त कुझु ताक़तवर धुरियूं असां ते असरअंदाज़ थी रहियूं आहिनि। जा असरात तमामु वॾा हिन मुल्क में ॾिठा विया आहिनि त जेका तहरीक इंतिहाई ताक़तवर थींदी आहे उनजा नतीजा भयानक बि ईंदा आहिनि। जेके ताक़तवर जेके धुरियूं आहिनि उहे उन जाइ ते उन ते गरम थी वेंदियूं आहिनि ऐं उनजा जेके पिलर आहिनि उहे टोड़ण जी कोशिशि कंदा आहिनि। त हीअ जेको एॾो वॾो मरहलो थियो, सॼी क़ौम गॾु थी आई, पैसा खणी आया ऐं हर क़ुर्बानी ॾियण जे लाइ जॾहिं माण्हू तयारु आहे, उनजी अॻुवाणी तव्हां पे कई त तव्हांखे ख़तरा बि त एॾा वॾा हूंदा। ॾिसो, एज़ अ डिफेंस क्रिमिनल लॉयर हूअं ई हमेशह ख़तरनि में त रहिया हूंदा। ख़तरनि जो त मूंखे न आहे। मां तव्हांखे अब्दुल कादिर सची ॻाल्हि ॿुधायां, मूंखे जेको ख़ौफ़ आहे न
उहो इहो ख़ौफ़ आहे त क़ौम जो जेकॾहिं एतमाद असां सां खॼी वियो न, इन खां वॾो ख़तरो मूंखे कोई बि नथो वञे। माण्हू वकील जे नाले खां नफ़रत करणु शुरू कनि ऐं क़ौम जो एतमाद हलियो वञे न, ऐं वकील जे नाले खां नफ़रत करणु शुरू कनि, की इन जो ख़ौफ़ आहे त क़ौम जो एतमाद न टुटी पए। मां नथो चाहियां त इहो एतमाद टुटी पए। मां चाहियां थो इन में जेकॾहिं क़ुर्बानी ॾियणी पए मुंहिंजो जान हली वञे, पर क़ौम जो एतमाद बहाल हुजे। क़ौम जो एतमाद हाणे सफ़ा नाज़ुक मरहले में दाख़िल थी वियो आहे। असां में रिफ्ट आहे, असां में स्प्लिट आहे, असां में तोड़ फोड़ आहे, असां में ॿधी न रही आहे वकीलनि में। ऐं मूंखे इन शइ जो ख़ौफ़ आहे त क़ौम जो छा थींदो। क़ौम जो एतमाद हलियो पोइ ज़िंदगी भर हीअ क़ौम कंहिं ते बि एतमाद न कंदी। मूंखे इहो ख़तरो वल्ला मूंखे जान जो ख़तरो न आहे, मूंखे एतमाद जो ख़तरो आहे त वकीलनि तां एतमाद हलियो वेंदो, पोइ इहो ख़तरो आहे बसि। हुकुमराननि जूं जेके नाराज़गियूं आहिनि उन्हनि जा घर ताईं असर पवंदा आहिनि, जान ताईं असर पवंदा आहिनि, औलाद ताईं असर पवंदा आहिनि, रोज़गार ताईं असर पवंदा आहिनि। उन्हनि जो बि कोई अहिड़ो असर तव्हां ताईं कयो? हुकुमराननि जी नाराज़गी माए फुट। हुकुमराननि खे चवां थो पंहिंजो क़िबिलो दुरुस्त कनि। ॾिसो, मां कॉर्पोरेट फार्मिंग खां अब्दुल कादिर लाड़काणे में तव्हां ॾिसो मां अॻिते हलियो पियो आहियां। मां पीपुल्स पार्टी जे हर ज़्यादती जे ख़िलाफ़ु आवाज़ उथारियां थो न। ही लॉलेसनेस, लॉ एंड ऑर्डर जी सिचुएशन ख़राबु, बदअमनी, लाड़काणो बि सिंध वांगुरु सॼी सिंध में आहे, लाड़काणो बि उन में शामिलु आहे। मेरिट जो क़तलाम, ASI खां वठी DSP ताईं, असिस्टेंट कमिश्नर ताईं, मेडिकल ऑफिसर्स ताईं, जेकी बि आहिनि सभु नौकरियूं पैसनि ते आहिनि। ही मुआशी क़तलाम था कनि। ही जेके छोकिरा होशियारु पंहिंजे पीउ माउ जा ख़्वाब सजाए निकिता आहिनि ऐं तव्हां उन्हनि खे ईअं पोइ ते रखो, ही एॾी बग़ावत ते लहंदा। मां सिंध गवर्नमेंट जे हर उन अमल जे ख़िलाफ़ु आहियां। रुगो कॉर्पोरेट फार्मिंग थोरी आहे। हाणे मां, तव्हां ॾिसंदा हूंदो, नोट कंदा हूंदो, मां इन्हनि शयुनि खां निकिरी वियो आहियां। मुंहिंजो सॼो इहो आहे त ही पीपुल्स पार्टी जेको असां 17-18 सालनि में ज़ुल्म कयो आहे। पंजाब जी तव्हां तरक़ी ॾिसो, मूंखे उतां जा दोस्त पुलिस ऑफिसर्स ॿुधाइनि था त असां पंजाब खां 200 साल पोइ ते आहियूं। उन में पंजाब जो कहिड़ो ॾोह आहे? पंजाब तरक़ी कई आहे। असांखे पीपुल्स पार्टी पोइ ते धिकेलियो आहे, उनजो ॾोह आहे न। हिकिड़ो असांजो दोस्त आहे, उहो DIG आहे, उहो हुते पंहिंजो रेस्ट हाउस आहे को पुलिस जो, उते रहियलु, चए पियो 5 स्टार जी सहूलियत आहे, पुलिस खे जेको पैसो मिले थो उन जा उते तरक़ियाती कम था कराइनि। ऐं हू चवे पियो त जेके उते बिडिंग जो सिस्टम आहे, हिते त तव्हांजा जेके ठीका ठड़ा थियनि था उन में छा हालत आहे? 24% त वर्क ऑर्डर ते ॾियो, 17% बिल ते ॾियो, 9% इनकम टैक्स ॾियो, 50% इहो हलियो वञे। ठेकेदार पंहिंजो कमाईंदो, लॻाईंदो छा? हुते सिर्फ़ु 7-8% कमीशन आहे, सिर्फ़ु। ऐं 40% बिलो, माना 1 करोड़ जी जेकॾहिं बिल्डिंग आहे त बिडिंग में ठेकेदार चए थो मां 40% बिलो ते कमु कंदुमि, माना इहा 1 करोड़ वारी बिल्डिंग मां 60 लख में थो तयारु करे ॾियां। जेको 40% बिलो में ॾिए थो उहो उहो कमीशन नथो ॾिए। ऐं बल्दियाती इदारा, ॿारहाड़ियूं तव्हां ॾिसो पंजाब जूं बल्दियाती इदारा 90-95% कमु थो थिए, 5% करप्शन आहे। ऐं हिते 100% करप्शन आहे। मुंहिंजो बाड्रे वटि, मुंहिंजो डोकरी वटि, तूं रतोदर वटि, जेको बि तव्हां खणो, शहदाद कोट, उहो तुंहिंजो MNA चए थो किने में किनो शर्म जहिड़ी ॻाल्हि आहे न। पहिरियों MNA कहिड़ो? मीराणी, जेको कॾहिं ज़िंदगी में शहदाद कोट वारनि ॾिना आहे। अब्दुल कादिर, ही कॉर्पोरेट फार्मिंग खां मामिलो वधी वियो आहे। मुंहिंजी ज़ात ताईं जेकर तव्हां मूंखां पुछो त मां त हिकु शइ ते शायदि मुंहिंजी ज़िंदगी आहे, बाक़ी वञी के ॾींहं बचा हुजनि जंहिंजे करे मां स्पीड पकड़ी आहे, त जेको थोरो घणो टाइम बचियलु आहे मां पंहिंजे हिसे जो कमु करणु चाहियां थो।